माण्हू चवनि था शांती ॿाहिरि ॻोल्हियूं, पर जेतिरो ॿाहिरि वियासीं ओतिरो विञाए वियासीं। जॾहिं हिकु पल अंदरि ॾिठोसीं त ख़बर पई जंहिंखे ॻोल्हे रहिया हुआसीं इहो पाण हुआसीं। ओम शांति। अॻिले क़िस्त में ॾिठोसीं आत्मा जा 3 संस्कार आहिनि: पाकज़ी, ॼाण ऐं प्यारु। उन्हनि जो आधार आहे शांती। अॼु हर को चवे थो मूंखे शांती खपे, पर शांती छा आहे? छा उन जो मतिलबु आहे? माना शोर न हुजे, तकलीफ़ न हुजे, को तकलीफ़ न हुजे, या शमशान बि शांती वारो आहे, पर इहा सची शांती न आहे। हिकु अमीर औरत हुई, तमामु सादी, नरम मज़ाज। सभु चवंदा हुआ कॾहिं बि कावड़ नथी करे। हिकु ॾींहुं नौकर सोचियो अॼु हिन जी परीक्षा वठंदसि। हू रोज़ु देरि सां अचणु लॻो। औरत बर्दाश्त कयो, पर हिकु ॾींहुं कावड़ अची वई। डंडे सां हयईंसि ऐं खून निकिरी आयो ऐं हिकु पल में इज़त ख़तमु। हिकु पल जी कावड़ सालनि जी नेकी ख़तमु करे छॾे थी। इहा शांती न आहे, इहो हालतुनि ते दारो मदार हो। अॻिले हिसे में ॾिसंदासीं सची शांती छा आहे। ओम शांति शांति शांति।